अदालत जी ॻाल्हि आहे कोर्टनि जी ॻाल्हि आहे पुलिस ऑफिसर इनके शर्म अचण खपे माण्हुनि खे ख़ुशियुनि जे बजाय हू ग़रीब मिसकिन खे ख़ुशियुनि जे बजाय सरदारी जो ज़ाती फ़ौज वठी चुका है इन जे करे असां इहा घुर कंदासीं त ही पुलिस जेका आहे IG सिंध जेको आहे उनखे फौरी तौर हटायो उनखे फौरी तौर गिरफ़्तार कयो जो एहतजाज कर रही है पूरा एहतजाज कर रही है जो सिर्फ कातिल जी गिरफ्तारी FIR कढण जे लाइ एहतजाज कर रही है छा चिकन से नज़र से चाची पाम आर्मी के नजर नथो अचे गरीब मिसकिन माण्हुनि ते FIR कटे उन जज के रज़ल कातिलनि खे गिरफ़्तार कयो अॼु 3 ॾींहं गुज़री विया आहिनि सिंध यूनाइटेड पार्टी असांजो सदर साईं जैन शाह ऐं ॿिया जेके क़ौमी तारीख़ जा अॻवान सिंध जा आशिक़ उहे 5 ॾींहंनि खां रोटे ते लाश रखी वेठा पर सिंध हुकूमत के का जुर्रत करने का अखलाकी में गैरत करने का उनमें ज़मीन कोने को तू असांजी FIR वठनि उन कातिल खे गिरफ़्तार कनि पर उन कातिल खे बचाइण जी कोशिशि करे रही आहे बाबा असां इलेक्शन कोन था वठूं न तव्हां खां वोट था वठूं असां चऊं असांजे नंढनि ऐं नंढनि जी हिफ़ाज़त असीं पाण करणु चाहियूं था उन्हनि सरदारी जे ख़िलाफ़ अली हसन सरदारी ऐं ॿियनि जे ख़िलाफ़ केस वठो त कराची जा रोड रस्ता असीं बंदि कंदासीं ऐं असां हिते वेही करे सरदारी अॼोके इहा बि घुर था कयूं उहे असांजा जज साहिब उहे असांजा जज जेके गुज़रियल केतिरनि ॾींहंनि खां असां ॾिसंदा पिया आहियूं त 100 माण्हुनि जा कातिल जेके राज़दार आहिनि जेके आम माण्हुनि जो उन्हनि ज़िलियूं वधारियूं उहे बाइज़त बरी था थियनि ऐं ग़रीब जॾहिं एहसासु करे थो त असांजे कातिल खे गिरफ़्तार कयो त उनजी FIR नथी खटी वञे ऐं उहे ख़ामोश गुज़ारिश है सब निकले गांव से गदा हो जेके अॼु बि हिन रियासत खे सपोर्ट करे रहिया आहिनि हिन हुकूमत खे सपोर्ट करे रहिया आहिनि ही जेके हिन जे क्राइम खे हिन जे ॾोह खे सपोर्ट करे रहिया आहिनि अॼु असां प्रेस क्लब ते इहा बि घुर कंदासीं जॾहिं इमरान ख़ान जी गवर्नमेंट आई त माण्हुनि उमेद वापसि था कई त शायदि ही कातिलनि खे रांदरनि खे पर बदनाखोर जेके सॼी धरती उन सॼी सिंध जूं ज़मीनूं विकिरो कयूं ठटे जूं ज़मीनूं विकिरो कयूं अली हसन सरदारी नवाज़ शरीफ़ कढी उन ठटे में मुक़ररु कयो अथऊं ऐं लखे एकड़ ज़मीन इहे कब्ज़ो करे चुको आहे पर उनखे ख़िलाफ़ कार्रवाई करण जे बजाए उनखे इनाम नथा मिलनि तमाम दोस्तों की गुजारिश है उनकी सरकारी खोला ऐं जेकॾहिं मुश्किलात में आहे जॾहिं तकलीफ़ में आहे जॾहिं धरती ढली आहे मिसकिन माण्हू आहे हिन धरती जो वारस आहे उन जे करे असांजो आवाज़ खे ॿुधो असांजी एहतियात खे अहमियत ॾियो जेकर तव्हां अॼु बि असांजी एहतियात खे अहमियत ॾिनी त यकीन अॼु असां साबित कयो आहे त सिंध जागे थी SUP सिंध लीगल एड कमेटी ऐं ॿिया जेके भाषा और सियासी समाजी दोस्त आहिनि उन्हनि जे सॼे ते शॉर्ट कॉल ते जेको राति असां अनाउंसमेंट कई आहे असां साईं GM साईं जा पोइ न कयूं साईं जैन शाह साईं जलाल महमूद शाह जंहिं खे हुकुम कयो त यकीनन सिंध यूनाइटेड पार्टी क़ौमी तारीख़ खणी हिन वॾे जो ख़िलाफ़ खणी ऐं उन्हनि खे हर हाल में रोकण जी कोशिशि कंदासीं उनजी बदमाशी खे उनजी गुंडागर्दी खे उनजी लैंड गिरनि खे असां रोकण जी कोशिशि कंदासीं इन जे करे अॼोको एहतजाज उन पुलिस ऑफिसर के खिलाफ उन अली हसन सरदार के खिलाफ जज बेगुना मारिया आहिनि ऐं असांजी मुतालबो आहे FIR कटियो असां घुर था कयूं FIR कटियो ऐं उन
कातल खे गिरफ़्तार कयो जेकर गिरफ़्तार न कंदव त शकील कराची वेंदी ऐं सिंध से खड़ा कंदी अवां जी महिरबानी थिए थी गिरफ़्तार कयो गाज़ियाबाद जे कातिलन खे गिरफ़्तार कयो कोरियतन जे कातिलन खे गिरफ़्तार कयो मासूम कोरियतन जे कातिलन खे गिरफ़्तार कयो नामंजूर पीपुल्स पार्टी हुकूमत नामंजूर पीपुल्स पार्टी हुकूमत नामंजूर सरकारी हुकूमत नामंजूर सरकारी हुकूमत नामंजूर कातिलन खे गिरफ़्तार कयो गिरफ़्तार कयो पहला गुजारिश कंदुसि सभी यूनाइटेड पार्टी कराची डिवीज़न जे सदर मुनीर मक्सी खे अचे ऐं मुख़्तसर पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे मुनीर मक्सी एसयूपी कराची डिवीज़न जे सदर